नाज़रीन, पीर गाजी शाह वेझो ॻोठ मुराद खान जमाली समेत 20 खां वधीक ॻोठनि खे वाई पांदी शहर सां मिलाईंदड़ रोड जी बहाली जो कमु शुरू न थी सघियो, जंहिं करे इलाइक़े वासी सख़्त तकलीफ़ुनि खे मोॾियण ते मजबूर आहिनि। उन जे हवाले सां इलाइक़े वासियुनि आवाज़ टीवी जे रिपोर्टर नवीद जमाली सां कहिड़ा वीचार वंडिया आहिनि, अचो त ॾिसूं। 300 खां वधीक काछे जे ॻोठनि खे मिलाईंदड़ रस्तो आहे जेको टंडो रहीम खान खां वठी वाही पांदी ताईं इन रस्ते ते माण्हू सफ़र कनि था। पर अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे त गुज़िरियल साल अगस्त खां वठी करे ही रोड भगल टुटल आहे। हेड़ी बोर्ड में जेको आहे सो रोड माना लुढ़ी वियो, उनजे बावजूद बि हिन ते को बि कमु शुरू न थी सघियो आहे। हिते केतिरा ई केसिस थींदा आहिनि, वाही पांदी जी अस्पताल ताईं माण्हुनि खे पहुचण लाइ तकलीफ़ थींदी आहे। हिते डिलीवरी केसिस में या ॿिया जेके इश्यूज़ आहिनि, एक्सीडेंट आहे या ॿियो मसइलो आहे, उन जे दौरान माण्हू तमामु घणनि तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾियनि था। हिते रोड कोन्हे, रस्तो आहे न रोड आहे, हिते गज़ बि थी वियो, सभा माण्हू परेशान आहिनि। महिरबानी करे रोड ॾियो बाबा, रोड त हक़ वठी ॾियो या न ॾियो, पर रोड त असांजी हक़ आहे न। असां हिते परेशान आहियूं, ॿार बचो डॉक्टर वञूं था, मुसीबत में हूं। वाही पांदी खां मुराद जमाली वारो ही रस्तो हो जेको 10 किलोमीटर जो फ़ासिलो आहे, एतिरो वॾो फ़ासिलो न आहे, जितां 3 जाबलूं नयूं गुज़रनि थियूं, नए नरी नए कुकड़ानी नए हलली। ऐं जहिड़ी तरह बोर्ड खां पोइ सरकार पंहिंजे तौर ते सॼे काछे में बहाली जा कम शुरू कया त हिन रस्ते खे बिल्कुलु नज़रअंदाज कयो वियो आहे। हिनमहिल तक़रीबन 6 महीना खनि उन बोर्ड खां पोइ वारी सूरत हाल आहे, माण्हुनि पंहिंजी मदद पाण त हिते रस्ते जो कमु शुरू कयो आहे, पोइ बि ॾाढी ॾुखियाई आहे, ख़ासि तौर ते उन्हनि सूरत हाल में जंहिं सूरत हाल में डिलीवरी केस थींदा आहिनि। जेको आहे त बोर्ड खां पोइ जेको आहे त हीउ रस्तो तमामु ख़राबु लॻो पियो आहे। हर कोई हिते सूरनि में आहे, जेको आहे त अचु वञण लाइ हर को परेशान आहे। कमु आहे, कारवाही अचण वञण जो, इन सभु जो रस्तो बंदि लॻो पियो आहे।